RBS बेसिक रिसर्च अकेडमी तरफ़ां तमाम दोस्तन के मां भलीकार चवां थो। अॼु हिन वीडियो में मां डिस्कस कंदुमि त होमोसिस्टासिटी इहो छा आहे ऐं इन जी कहिड़ी इंपॉर्टेंस आहे ऐं इन होमोसिस्टासिटी खे असां कीअं आइडेंटिफाई कयूं त डेटा असांजी हेट्रोसिटासिटी आहे यानी हिन ग्राफ में तव्हां अची सघो था या होमोसिटास हेट्रो यानी हेट्रोसिटासिटिक आहे या होमोसिटासिटिक आहे डेटा। पहिरियों दोस्तों जॾहिं बि असां मल्टीपल रिग्रेशन अप्लाई कंदा आहियूं त उन लाइ कुझु अज़म्पशन्स आहिनि जेके टोटल 6 अज़म्पशन्स आहिनि उन मां हिकिड़ो अज़म्पशन आहे होमोसिस्टासिटी। मुंहिंजी ॿी बि वीडियोस अवेलेबल आहिनि सभी अज़म्पशन्स ते तव्हां उहे पंहिंजे फ्री टाइम में ॾिसी सघो था ऐं पंहिंजे डेटा ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां मल्टीपल रिग्रेशन रन कयो इहो ज़रूरी आहे त तव्हां इहे 6 अज़म्पशन ज़रूरु मीट कयो। ऐं जेकॾहिं को अज़म्पशन मीट नथा थियनि त स्पेसिस सॉफ्टवेयर जो कमु आहे तव्हांखे रिज़ल्ट ॾियणु, पर उहे रिज़ल्ट जेके उहे इनवैलिड हुयूं, उहे गैर ज़रूरी हूंदियूं, छो जो जेके असांजा मल्टीपल रिग्रेशन जा अज़म्पशन्स आहिनि उहे असां मीट न आहिनि कया। त बहितर इहो रहंदो मां सभिनी जे लाइ त इहे अज़म्पशन ज़रूरु मीट कयो ऐं उन खां पोइ तव्हां मल्टीपल रिग्रेशन पंहिंजे डेटा ते अप्लाई कयो। हीअ जेका डेटा स्कैनिंग जेका पूरी सीरीज़ आहे इन में हिनमहिल ताईं मां मिसिंग डेटा, आउटलायर, नॉर्मली, लीनियरिटी ऐं मल्टीपॉलिटी डेटा ते जेके बि आहिनि मां वीडियोस अवेलेबल आहिनि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते। हिन में जीअं त तव्हां ॼाणो था होमोसिस्टासिटी ते आउं हीअ वीडियो ठाहे रहियो आहियां। पहिरियों दोस्तों होमोसिस्टासिटी हूंदी आहे छा, इन जो कॉन्सेप्ट छा आहे? ॾाढो आसान कॉन्सेप्ट आहे। इन जो मक़सदु इहो आहे त भई जेतिरो तव्हां पंहिंजे डिपेंडेंट वेरिएबल खे में जेको तव्हांजो वेरियंस आहे उहो सिमिलर अमाउंट में वधे थो या उन में जेको आहे किथे घणाई आहे किथे तमामु थोरी तरीक़े सां वधे थो। इनकंसिस्टेंटी ऐं कंसिस्टेंसी आहे। हाणे इन हवाले खां ॿी बि जेको आहे त होमोजीनियस एक्रॉस लेवल ऑफ प्रिडिक्टेड वैल्यूज़, जॾहिं होमोजीनियस हुजे यानी सेम लेवल जेको अमाउंट आहे उन सां वधी रहियो आहे पूरो तव्हांजी रिग्रेशन लाइन जी ॿी तरफ़ जेके डेटा पॉइंट्स आहिनि सेम अमाउंट सां वधी रहियूं आहिनि त अहिड़ी क़िस्म जी जेका डेटा आहे असां उनखे होमोसिस्टासिटी चवंदा आहियूं। हाणे इहो कॉन्सेप्ट कीअं सम्झिजे, इन खां पोइ मां तव्हांखे 3-4 ग्राफ ॾेखारींदुमि जंहिंमें तव्हां आसानी सम्झी सघंदव त होमोसिस्टासिटिक डेटा ऐं हेट्रोसिटासिटिक डेटा में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं जॾहिं असां ॻाल्हि कयूं था सिमिलर अमाउंट ऑफ द वेरियंस, इन जो मक़सदु छा आहे। हाणे हिनखे असां चेक कीअं कयूं त असांजी डेटा हेट्रोसिटासिटिक डेटा आहे या होमोसिस्टासिटिक डेटा आहे। इन लाइ बहितरीनु टूल आहे स्कैटर प्लॉट। इन स्कैटर प्लॉट जे ज़रिए सां असां चेक कंदासीं पंहिंजे डेटा जी टाइप कहिड़ी आहे। तव्हांजे साम्हूं ही कुझु ग्राफ आहिनि। हिकिड़ो पूरो ग्राफ आहे जंहिंमें असांजो नॉन कॉन्स्टेंट वेरियंस आहे, हिन में कॉन्स्टेंट वेरियंस आहे। तव्हां ॾिसो था त हिन में सिमिलर अमाउंट ऑफ द वेरियंस या कॉन्स्टेंट अमाउंट ऑफ वेरियंस छा आहे उहो तव्हां ॾिसी सघो था। त हिन में रिजिड्यूल जेके तव्हांजा आहिनि इन तव्हां ॾिसो था त इहे हिकिड़े ख़ासि तादाद में जेको जीअं अॻिते वधी रहिया आहियूं हिकिड़े ख़ासि तादाद में असां गॾु अॻिते हली रहिया आहियूं। हाणे हिन जी लाइन हिन लाइन जे विच में आहे, यानी हिन में का बि जीअं तव्हां अॻिते वधी रहिया आहियो तीअं हिन जो मुंहुं या हिन जी का जेको आहे उहो वॾो कोन थो थिए, यानी हिकिड़े ख़ासि दायरे में असां अॻिते हली रहिया आहियूं। हिन ग्राफ में तव्हां ॾिसो था जीअं जीअं तव्हां अॻिते ॾिसो था त तीअं तीअं असांजी डेटा वधी त रही आहे, पर उन में हिकिड़ो कॉन्स्टेंट वेरियंस आहे, हिकिड़ो मुस्तक़िल तौर ते उहो वेरियंस हलंदो रहे थो, उहो वेरियंस वधे कोन थो जीअं तव्हां अॻिते हलो था। इन जे मुक़ाबले में तव्हां ॾिसो त हिन में हीअ डेटा आहे। हीअ डेटा में असां हिकिड़ो ॾिसो फनेल अप्रोच तव्हां ज़हन में रखो। फनेल जेका आहे तव्हां अक्सर पंहिंजे साइंस जी क्लासनि में इंटरमीडिएट में फनेल तव्हां इस्तेमालु कई हूंदी, उहो साॻियो ई कॉन्सेप्ट तव्हां हिते रखो त ही आहे उन पुछड़ी। हिन पुछ में तव्हां जीअं तव्हां अॻिते वधंदा वञो त फनेल वांगुरु इन जो जेको माउथ आहे उहो वधंदो थो वञे, ओपन थींदो थो वञे। जीअं जीअं तव्हां अॻिते वञो था तीअं तीअं तव्हांजो वेरियंस जेको आहे उहो वधंदो थो रहे, यानी हीउ वेरियंस इहो इनकॉन्स्टेंट आहे या नॉन कॉन्स्टेंट आहे। जीअं जीअं अॻिते वधो इहो वेरियंस वधंदो वियो, पर हिन सूरत में जीअं जीअं तव्हां अॻिते वञो था उहो कॉन्स्टेंट जेको वेरियंस आहे उहो कॉन्स्टेंट ई रहे थो। ऐं हिन में बि तव्हां ॾिसो था त साॻियो ई जेको आहे जीअं अॻिते वधो था त जेको तव्हांजो वेरियंस आहे उहो नॉन कॉन्स्टेंट थी रहियो आहे, उहो वधी रहियो आहे पंहिंजे हिकु मख़सूस जेको उन जी रेंज आहे। त हाणे इन हवाले खां हीअ जेके ॿ ग्राफ आहिनि इहे नॉन कॉन्स्टेंट या हेट्रोजीनियस डेटा आहे, ऐं हीअ ॿ जेके आहिनि होमोजीनियस या इक्वल वेरियंस या कॉन्स्टेंट वेरियंस आहे। इन हवाले खां हिकिड़ो नंढो ॿियो ग्राफ आहे तव्हां सम्झ जे लाइ त हीअ जेका उहो असांजो आहे। तव्हां हिन ॾिसो जेके तव्हां लाइन जेके बि कॾहिं ड्रॉ कंदव त ॿिन्ही पासे खां जेके बि तव्हांजा वेरियंस आहिनि उहे तक़रीबन हिक ॿिए जे बराबरि आहिनि। हिकिड़ो सिधो शेप तव्हांखे मिली रहियो आहे, हितां हीअ लाइन बि कढी करे सघो था
ऐं हिते बि लाइन कढंदो तव्हांखे कॉन्स्टेंट जेको वेरियंस मिलंदो। पर हिन में तव्हां ॾिसो था त जीअं जीअं तव्हां अॻिते वधो था तीअं तीअं वेरियंस जेको आहे उहो डेटा जो वधंदो थो वञे। यानी फनल एप्रोच मुताबिक़ ही फनल जो जेको आहे उहो टेल आहे ऐं हीउ हुनजो फेस आहे। जीअं जीअं तव्हां अॻिते वधंदा था वञो त तीअं तीअं डेटा पॉइंट्स हिक ॿिए खां परे थींदा था वञनि। इन जो मक़सदु आहे त ही डेटा जेका इहा आहे हेट्रोजीनियस डेटा ऐं ही जेका उहा होमोजीनियस डेटा आहे। तव्हांजी सम्झ लाइ वरी हिकिड़ो ॿियो ॾाढो सुठो ग्राफ, साफ़ ऐं क्लियर ग्राफ होमोस्टासिटी यानी होमोजीनियस डेटा तव्हां ॾिसो था ॿिन्ही पासे मां डेटा पॉइंट्स ऐं हिकु ख़ासि अंदाज़ में ॾेई रहिया आहिनि। यानी कॉन्स्टेंट जेको आहे उहो वेरियंस आहे। पर हिन में उहो साॻी फनल एप्रोच वारो आहे त जीअं जीअं तव्हां अॻिते वधो था तीअं तीअं वेरियंस जेको आहे उहो वधंदो थो वञे। त हाणे अहिड़ी क़िस्म जी तव्हांखे शेप मिले थो, यानी फनल लाइक फनल शेप तव्हांजी डेटा जो स्केटर ग्राफ जो मिले थो। इन मक़सदु इहा डेटा हेट्रोसिडास्टिक आहे, पर लेकिन अहिड़े क़िस्म जो शेप मिले थो त इहा डेटा होमोसिडास्टिक डेटा आहे। दोस्तों ये होमोस्टासिटी जो कॉन्सेप्ट असां कीअं चेक कयूं, उहो त इहे जेका ग्राफ में उन लाइ डेटा के लिए उन डेटा आहे चेकिंग ह्यूमनिटीज़ आहे। ही डेटा जेका आहे ही डेटा लिंक जेका उहा असांजी जेको वीडियो आहे उन जे हेठां आहे। उन लिंक खे तव्हां वञी करे डेटा डाउनलोड करे ऐं हिनखे तव्हां प्रैक्टिकली तव्हां इन शइ खे सम्झी सघो था पाण में। आख़िर में दोस्तों वरी मां इहा ॻाल्हि कंदुमि, जेका वीडियो आउं ठाहींदो आहियां उन में ही 3 बुक ज़रूरु मां रेफर कंदो आहियां पंहिंजे स्पीसीस जे हवाले खां। ही बुक आहिनि, ही ॾाढो आसान बुक आहे बिगिनर जे लाइ। ही इंटरमीडिएट लेवल जो किताबु आहे। जूलियन पैमेंट तमामु घणो मशहूरु किताबु आहे स्पीसीस ते, ऐं ही एडवांस लेवल जो किताबु आहे। एंडी फील्ड तमामु मशहूरु किताबु आहे, ही बि तव्हां पढ़ी सघो था। ऐं इहे 3 बुक मां हमेशह रेफर कंदो आहियां पंहिंजी वीडियो ठाहिण जे लाइ। प्यारा दोस्तों, हाणे असां पंहिंजे प्रैक्टिकल पार्ट में अची विया आहियूं। हिन में असां वटि कुझु डेटा सेट आहिनि। हिन डेटा सेट में असां वटि QPE असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे, फूड क्वालिटी सर्विस क्वालिटी इहो असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे, ऐं हिते असांजो Y डिपेंडेंट वेरिएबल आहे, X1 ऐं X2 असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि। हाणे अचो त प्रैक्टिकली असां चेक कयूं त असां होमोसिडास्टिटी जेका पंहिंजी डेटा खे कीअं चेक कयूं। ॾाढो आसान आहे। इन वरी खां सभ खां पहिरियों असां एनालाइज़ में वञूं, रेगुलेशन में, लीनियर रेगुलेशन में, ऐं तव्हां हिनखे पहिरियां रीसेट कया। हमेशह रीसेट कंदो त बहितर रहंदो। जेका पहिरीं पोज़ीशन आहे ही सॉफ्टवेयर उन पोज़ीशन ते हली वेंदो। हाणे त असां QP असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं असांजी फूड क्वालिटी इंडिपेंडेंट वेरिएबल आहे। इनखे पंहिंजी मख़सूस जॻह ते रखो, ॿियो कुझु बि न कयो। प्लॉट में वञो ऐं तव्हां डिपेंडेंट वेरिएबल खे Y में रखो ऐं Z रिज़िड्यूअल खे, ही Z प्रेडिक्टर आहे, ही Z रिज़िड्यूअल आहे। असां मां Z रिज़िड्यूअल खे तव्हां X में रखो त इन खां पोइ कंटिन्यू कयो। कंटिन्यू खां पोइ बटन ओके खे प्रेस कयो। जिन बटन खे प्रेस कयो त अहिड़ी क़िस्म जी तव्हांखे रिज़ल्ट्स मिलंदियूं। काफ़ी घणी रिज़ल्ट्स आहिनि। असां हिन में कंहिंमें बि इंट्रस्टेड आहियूं। असां सिर्फ़ु इंट्रस्टेड आहियूं पंहिंजे स्केटर प्लॉट में। जॾहिं स्केटर प्लॉट में आयो त तव्हांखे QPE असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं हिन जा सभु जेके डेटा पॉइंट्स आहिनि डिपेंडेंट वेरिएबल जा। हाणे हिन में असांखे थोरो रिकॉल कंदव त तव्हांखे जेको अॻु में शेप मिलियल हुयो जंहिंमें असां फनल लाइक एप्रोच हुई, छा तव्हांखे उहा हिन में मिली रही आहे? बिल्कुलु बि न। ही बिल्कुलु उन अगेंस्ट में आहे। जॾहिं हुन अगेंस्ट में आहे त हिन मां ई साफ़ ज़ाहिर आहे त ही डेटा असांजी होमोजीनियस डेटा आहे। यानी जेको वेरियंस आहे उहो इक्वल आहे। जीअं जीअं तव्हां मथे वञी रहिया आहियो तीअं तीअं जो वेरियंस जेको आहे उहो वधी कोन रहियो आहे, बल्कि हिकिड़े ख़ासि मक़सूद तरीक़े सां तव्हां सां अॻिते हली रहियो आहे। हाणे में असांखे हिन में का रेगुलेशन लाइन जी ॾिसूं भला। डबल क्लिक कंदो तव्हांखे मिलंदो, इनखे तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे ही जेको आहे डबल क्लिक ॾींदो। हाणे तव्हांखे अहिड़ी क़िस्म जी लाइन मिली वई आहे। हाणे तव्हां ॾिसो था त हिन लाइन जी ॿिन्ही तरफ़ां जेके आहिनि डेटा पॉइंट्स जेके हिकिड़े मख़सूस दायरे में अॻिते वधी रहियूं आहिनि। ऐं हिन में फनल लाइक एप्रोच यानी हितां त सोरी बि जीअं अॻिते वञो तीअं हिन जो मुंहुं जेको आहे उहो वेकिरो थींदो वञे। अहिड़ी क़िस्म जी को बि पैटर्न में न आहे। इन जो मक़सदु आहे त ही होमोजीनियस डेटा आहे। हाणे इन डेटा खे असां खणी था हलूं वर्ड फाइल में, त छा ॾिसूं उते वर्ड फाइल में बि जो जेको पैटर्न आहे उहो इहो थो अचे या ॿियो को थो अचे। अचो इन तरफ़ वधूं। वर्ड फाइल खोलियो। हाणे असां वर्ड फाइल खुली पियो आहे। हिन वर्ड फाइल में तव्हां ॾिसो था त हाणे हिन में असांखे लाइन इंसर्ट करण जी कोशिशि कयूं था जंहिंमां असांखे ख़बर पइजी वेंदी त हीअ डेटा असांजी कहिड़े क़िस्म जी आहे। हिन लाइन हितां खणी करे तव्हां हिनखे प्रेस हेसि ताईं लाइन खे खणी आयासीं ऐं वरी साॻी क़िस्म जी लाइन असां हिनखे हेठों बि ॾियूं, यानी हितां खां वठी करे
यानी हितां खां वठी करे हीअ लाइन ही खणी अचूं त तॾहिं बि असां इन लाइन मां ॾिसी सघूं था त उन पैटर्न आहे उहो उन में को ख़ासि फ़र्क़ु न आहे। यानी जीअं जीअं असांजी डेटा वधी रहिया आहियूं अॻिते वधनि तीअं तीअं असांजो जेको वेरियंस आहे उहो बराबरि आहे, इक्वल आहे, अनइक्वल न आहे। यानी हिन मां बि असांखे ख़बर पइजी वई त हीउ जेको डेटा सेट आहे असांजो उहो डेटा सेट जेको आहे उहो असांजो होमोजीनियस डेटा आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी का बि होमोजेनिटी न आहे या अनइक्वल हिन में वेरियंस न आहे। दोस्तों तव्हां ॾिठो त असां क्वालिटी खे हिन सां कयोसीं त असांखे ख़बर पइजी वई त असांजो जेको वेरियंस आहे उहो बराबरि आहे। हाणे असां थोरो ॿी बि कोशिशि कयूं, हाणे असां कयूं त लीनियर रिग्रेशन में वञी करे असां फूड क्वालिटी खे पोइ करे असां जेको आहे सर्विस क्वालिटी खे इंसर्ट था कयूं त पोइ ॾिसूं छा थी रहियो आहे। बाक़ी प्लॉट में असां सभु शयूं साॻियूं रहंदियूं। ओके कंदासीं। जॾहिं ओके कयोसीं असांखे वरी इहो साॻियो पैटर्न हाणे हिन पैटर्न में बिल्कुलु क्लियर आहे। इट इज़ अ परफेक्टली होमोजीनियस डेटा आहे, जंहिंमें तव्हां ॾिसो था डेटा पॉइंट जेके मुकमल तौर ते ऑन द लाइन आहिनि। डबल क्लिक कंदो तव्हां हिन में त लाइन तव्हां विझो, हिन में ॾिसो त बिल्कुलु जेका जेके डेटा पॉइंट्स आहिनि तव्हांजी उन लाइन ते ई आहिनि, जंहिंमां बिल्कुलु क्लियर आहे त हीउ डेटा मुकमल तौर ते होमोजीनियस डेटा आहे। असां पंहिंजो ॿियो जेको डेटा सेट आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो त उहो जेको आहे ही आहे एक्स वाई x1। अचो इन ते भला कमु करे ॾिसो। इन खे तव्हां लीनियर रिग्रेशन ऐं QPE खे पोइ करे y खे तव्हां डिपेंडेंट वेरिएबल में रखो ऐं सर्विस क्वालिटी खे पोइ करे x1 खे तव्हां हिन में रखो त पोइ ॾिसो छा थो प्लॉट तव्हांजो साॻियो ई रहंदो। ठीकु आहे, ओके प्रेस कयो। जीअं ओके प्रेस कयो त तव्हांखे साॻी टेबल मिलंदियूं, पर असांजो हाणे हिते ॾिसो था हीअ डेटा जेका आहे जी असांजे में पोइ लाइन विझूं था रिग्रेशन लाइन त पोइ ॾिसूं छा थो थिए त हिन में असांजे साम्हूं ज़ाहिर थी वियो त हीअ जेका डेटा जीअं तव्हां ॿुधो था हिन में इनइक्वल समवॉट अनइक्वल वेरियंस आहे। यानी समवॉट इट्स अ हेटेरोजीनियस डेटा, नॉट कंप्लीटली बट समवॉट हेटेरोजीनियस आहे। त हाणे हिन मां इहो ज़ाहिर थियो इहो हेटेरोजीनियस डेटा आहे। हिन में ॿियो जेको x2 जी ॾिसूं वेरिएबल x1 खे वापसि मोकिलियूं, x2 खे अंदरि मोकिलियूं ऐं ओके खे प्रेस बटन कयूं त हिते वरी बि तव्हांखे हीउ पैटर्न मिली रहियो आहे। हीउ पैटर्न साॻियो ई थो त हेटेरोजीनियस डेटा आहे। हाणे हिन में तव्हां उहो पॉइंट इंसर्ट कयो त तव्हां ॾिसो था त हीउ डेटा पॉइंट्स आहिनि, इहे बिल्कुलु काफ़ी हिन जो वेरियंस हाई आहे। यानी हीअ डेटा लाइन खां घणो परे आहिनि। यानी हीअ जेका डेटा आहे हीअ डेटा असांजी वरी बि असांजी चवंदासीं हीअ जेका डेटा असांजी उहा हेटेरोजीनियस डेटा आहे। हिनखे वरी खणी वञो पंहिंजे वर्ड फाइल में, जे अॻ में असां कयोसीं कॉपी चार्ट, वर्ड फाइल खे खोलियोसीं। हाणे असां वर्ड फाइल खे वरी सां ॿियो इहो हिते पेस्ट कयूं ऐं साॻियो ई अमल हिन सां बि कयूं। लाइन इंसर्ट में वञूं, शेप में लाइन, ऐं हिन लाइन खे हितां ई क्रॉस करे खणी वञूं हिते ऐं हिन खां पोइ वरी साॻी लाइन खे असां हितां ई खणी वञूं। पोइ बि तव्हां ॾिसंदव त हिन डेटा में काफ़ी पॉइंट्स ॿाहिरि आहिनि। जेके ॿाहिरि पॉइंट्स आहिनि इहो ज़ाहिर करे रहिया आहिनि हीअ डेटा जेका आहे उहा हेटेरोजीनियस डेटा आहे। त दोस्तों हिन अमल मां असांखे ख़बर पइजी वई त असांजो होमोजीनियस जेको ग्राफ उहो कीअं हूंदो आहे ऐं हेटेरोजीनियस डेटा जो ग्राफ कीअं हूंदो आहे। हाणे असां इहो सम्झोसीं त डेटा असांजी कीअं ख़बर पए होमोजीनियस आहे ऐं कीअं हू ख़बर पए त हेटेरोजीनियस आहे। वञी थोरो हिकिड़ो फ़र्क़ु तव्हां ज़हन में रखो, जॾहिं डेटा हेटेरोजीनियस हूंदी त उनमें फनेल लाइट जेको आहे हिकिड़ी अप्रोच डेवलप थींदी, जंहिंमां इहो क्लियर असां सम्झी सघंदासीं जेका असांजी डेटा आहे उहा हेटेरोजीनियस आहे। लेकिन इन में अहिड़े क़िस्म जो को बि पैटर्न कोन थो अचे। यानी फनेल लाइट इन मक़सदु इहो आहे त असांजी जेका डेटा आहे उहा होमोजीनियस डेटा आहे। आख़िर में तव्हां वॾी महिरबानी तव्हां हिन वीडियो खे ॾिठो ऐं उमेद कयां थो त काफ़ी कारगर हीअ वीडियो अव्हां जे लाइ साबित थी हूंदी। ऐं हिन खे तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त हिनखे लाइक कयो, शेयर कयो, जीअं वधि खां वधि जेको असांजो कोशिशि जेको फ़ाइदो आहे उहो जेके मौखिक दान आहे सिंधी मौखिक दान ख़ासि तौर ते उन्हनि खे इन जो फ़ाइदो पए। तव्हांजी वॾी महिरबानी।